टन 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 हर कलाक ते गुंजंदड़ ही आवाज़ रुगो घंटी जो आवाज़ नाहे पर 137 सालनि जी तारीख़ जी सदा आहे। अंग्रेज़नि जे दौर जो ही घड़ियाल अॼु बि सही वक़्तु ॿुधाए थो। आख़िर कीअं, आख़िर हिन में अहिड़ो कहिड़ो राज़ आहे? ॼाण लाइ असां सां गॾु रहो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां GM कोकर। अवां ॾिसी रहिया आहियो FAR डिजिटल। प्यारा सिंधवासियो, तसवुरु करियो हिकु अहिड़ो घड़ियाल जेको लॻभॻि 1.5 सदी अॻु लॻायो वियो हुजे, अंग्रेज़नि जे दौर जो ई हुजे। हज़ारे तूफ़ान, बरसातूं, ज़लज़ला, सियासी तब्दीलियूं ऐं वक़्त जा बेरहम वार सही चुको हुजे, पर अॼु बि सही वक़्तु ॿुधाए रहियो हुजे। छा तव्हां यकीन कंदा? हिन खां बि वधीक हैरान कंदड़ ॻाल्हि उहा आहे त हर कलाक ते हिन जो घंटो सदर जे फ़ज़ाइनि में गूंजे थो, ॼण अॼु बि माज़ीअ जो कराची जहिड़ो हुजे। अॼु जी वीडियो में असीं तव्हांखे हिन तारीख़ी घड़ियाल जा उहे राज़ ॿुधाईंदासीं जेके घणा माण्हू नथा ॼाणनि। सिंध जे धड़कन ऐं कराची जी दिलि सदर में मौजूदु एम्प्रेस मार्केट पाकिस्तान जी सभ खां मशहूरु तारीख़ी इमारतनि मां हिकु आहे। हिन इमारत जी तामीर 1884 में शुरू थी, 1889 में मुकमल थी। उन वक़्तु हिंदुस्तान ते बरतानवी राज हो। ही इमारत राणी विक्टोरिया जी हुकूमती यादगार तौरु तामीर कई वई, इन्हीअ करे उनजो नालो एम्प्रेस मार्केट रखियो वियो। इमारत जो सभ खां नुमायां हिसो उनजो लॻभॻि 140 फुट ऊचो घड़ियाल टावर आहे, जेको परे खां नज़र अचे थो। पर सवाल उहो आहे त ॼाण त छा उन दौर में जॾहिं मोबाइल फ़ोन, TV, रेडियो या डिजिटल घड़ियूं मौजूदु न हुयूं, तॾहिं माण्हू सही वक़्तु कीअं ॼाणींदा हुआ? इन जो जवाबु हो ही अवामी घड़ियाल। वापारी, मज़दूर, स्कूल वेंदड़ ॿार, रेलवे जा मुसाफ़िर, आम शहरी हिन घड़ियाल जे आवाज़ ते पंहिंजा कमु शुरू कंदा हुआ। हर कलाक ते घंटो वॼंदो हो ऐं माण्हू बिना हथ जे घड़ियाल जे बि वक़्तु ॼाणे वठंदा हुआ। पर पोइ वक़्तु बदिलियो, जदीद दौरु आयो, मार्केट पुराणी थींदी वई, सार संभाल घटिजंदी वई ऐं हिकु वक़्तु अहिड़ो बि आयो जॾहिं ही मशहूरु घड़ियाल बंदि थी वियो। केतिरनि ई सालनि ताईं इन जूं सुयूं बीहजी रहियूं। सदर मां रोज़ हज़ारे माण्हू गुज़रंदा हुआ, पर कंहिंखे बि अहसासु न थियो त तारीख़ ख़ामोश छो थी चुकी आहे। पोइ कुझु साल अॻु हिन तारीख़ी वरसे खे ॿीहर बहाल करण जो फ़ैसिलो कयो वियो। माहिरनि पुराणो मिशनरी निज़ाम दुरुस्त कयो, घड़ियाल जूं सुयूं तब्दील कयूं वियूं, अंदरूनी मिशनरी जी मरमत कई वई ऐं केतिरनि ई सालनि जी ख़ामोशी खां पोइ ही तारीख़ी घड़ियाल ॿीहर हलणु लॻो। हाणे उहो न सिर्फ़ु सही वक़्तु ॾेखारे थो, पर हर कलाक ते घंटो बि वॼाए थो। ही रुगो हिकु घड़ियाल न आहे, ही कराची जी तारीख़ जो ज़िंदह शाहिद आहे। हिन अंग्रेज़नि जे दौरु ॾिठो, वरहांगो ॾिठो, पाकिस्तान जो क़याम ॾिठो, शहर जी आबादी में लखे माण्हुनि जो इज़ाफ़ो ॾिठो ऐं अॼु बि साॻी जाइ ते बीठो आहे। तव्हांखे शायदि ख़बर न हुजे, एम्प्रेस मार्केट जी चौधारी जेको इलाइक़ो आहे, उहो हिकु ज़माने में बरतानवी फ़ौजी परेड ग्राउंड हो। बाद में हिते वॾी मार्केट ठाही वई। ही मार्केट गोश्त, भाॼियुनि, मसालनि, अनाज, ख़ुश्क मेवनि ऐं ॿिनि शयुनि जी वापार लाइ मशहूरु थी वई। अॼु बि हिते रोज़ाने हज़ारे माण्हू ख़रीदारी लाइ अचनि था। इमारत जी तामीर में इस्तेमालु थियल पथर ऐं डिज़ाइन अॼु बि इंजीनियरिंग लाइ दिलचस्पी जो मौज़ू आहे। 140 फुट ऊचो टावर हिन दौर जी इंजीनियरिंग जो शाहकार सम्झो वञे थो। इन वक़्तु न जदीद क्रेनूं हुयूं, न कंप्यूटर, न जदीद मशीनरियूं, पर पोइ बि अहिड़ी मज़बूत इमारत तामीर कई वई जेका हिकु सदीअ खां वधीक अरसो गुज़रण बावजूदु क़ाइमु आहे। केतिरा ई सियाह जॾहिं पहिरियों भेरो एम्प्रेस मार्केट अचनि था त सभ खां पहिरीं संदर नज़र हिन तारीख़ी घड़ियाल ते पवे थी। हू तस्वीरूं कढाइनि था, वीडियोज़ ठाहिराइनि था ऐं हैरान थियनि था त एतिरो पुराणो घड़ियाल अॼु बि सही वक़्तु कीअं ॿुधाए थो। पर अफ़सोस, असां मां केतिरा ई माण्हू रोज़ इन जी भरिसां गुज़रनि था, पर उन जी तारीख़ खां बेख़बर आहिनि। जेकॾहिं असां पंहिंजी तारीख़ वरसे जी हिफ़ाज़त न कंदासीं त ईंदड़ नसलूं सिर्फ़ु तस्वीरुनि में इन्हनि खे ॾिसंदियूं। हेठि तारीख़ी इमारतूं सिर्फ़ु सिरूं पथर न आहिनि, उहे शहरनि जी सुञाणप हूंदियूं आहिनि। उहे क़ौमनि जी तारीख़ ॿुधाईंदियूं आहिनि ऐं ईंदड़ नसलनि खे माज़ी सां ॻंढींदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां कराची वञो
त हिकु भेरो ज़रूरु एम्प्रेस मार्केट जी हिन तारीख़ी घड़ियाल खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसो। जॾहिं हर कलाक ते उन जो घंटो वॼंदो ऐं तॾहिं तव्हांखे महसूसु थींदो त ॼण वक़्तु पाण तव्हां सां ॻाल्हाए रहियो हुजे। जेकॾहिं तव्हांखे अॼु जी ही वीडियो मालूमाती लॻी हुजे त वीडियो खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब करणु कॾहिं न विसारिजो। ख़ुदा हाफ़िज़।